नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भलीकार आऊं आहियां बिशारत सुमरो। नज़र विझंदासीं ख़ासि ख़बरुनि ते। मौसम पाकिस्तान ऐं नामियारो एटमी साइंसदान डॉक्टर अब्दुल कदीर खान 85 वरनि जी ॼमार में लालाणो करे वियो। डॉक्टर अब्दुल कदीर खान के फेफड़नि में तकलीफ़ सबबि अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जिथे हिन दम ॾिनो। संदसि जनाज़ नमाज़ फैसल मस्जिद में अदा कई वई। वफ़ाक़ी वज़ीरनि, आला फ़ौजी क़यादत, सियासी समाजी अॻवाननि, ज़िंदगी जे मुख़्तलिफ़ शुबनि सां तालुक़ रखंदड़ माण्हुनि, शहरनि, मिटनि माइटनि जी वॾी अंग में शिरकत। संदसि मड़ सरकारी एज़ाज़ सां एशेड क़ब्रिस्तान में मिटीअ मां हवाले कयो वेंदो। क़ौमी हीरो जे लाॾाणे ते क़ौमी झंडो झुकियल। सदर डॉक्टर आरिफ अलवी, वज़ीर आज़म इमरान खान, आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा, नेवल चीफ एडमिरल मोहम्मद अमजद खान नियाज़ी, वफ़ाक़ी घर वज़ीर शेख रशीद, सिंध समा वारे वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी, सिंध जे गवर्नर इमरान इस्माइल, वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह, वफ़ाक़ी वज़ीरनि पारां डॉक्टर अब्दुल कदीर खान जे लाॾाणे ते दुख जो इज़हार। वज़ीर आज़म जो चवणु आहे त मुल्क खे एटमी रियासत बणाइण ते क़ौम डॉक्टर अब्दुल कदीर खान सां मुहबत कंदी आहे। आर्मी चीफ चवे थो, डॉक्टर अब्दुल कदीर खान मुल्की दिफ़ा लाइ ख़िदमतूं सरअंजाम ॾिनियूं। एटमी साइंसदान डॉक्टर अब्दुल कदीर खान जे लाॾाणे ते अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी, पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, अपोज़िशन लीडर शहबाज शरीफ, जेईवाई सरबराह मौलाना फज़ल रहमान समेत मुख़्तलिफ़ सियासी समाजी अॻवाननि पारां दुख जो इज़हार। मुल्क में कोरोना वायरस जा केस घटिजण लॻा। वायरस विघे वधीक 19 मरीज़ फ़ौत। हयाती विञाईंदड़नि जो अंगु 28,106 थी वियो। 24 कलाकनि दौरान 767 नवां केस रिपोर्ट। कोरोना वायरस जी शरह 1.88% रही।